नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में हलंदड़ साल मामूल खां वधीक बरसातूं पयूं। बरसातुनि ऐं ॿोड़ में 537 खां वधीक माण्हू फोत थी विया आहिनि। सखर एयरपोर्ट ते वज़ीर आज़म ऐं UN सेक्रेटरी जनरल खे ब्रीफिंग ॾींदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त बरसातुनि सबबि सिंध जा 24 ज़िला सख़्त मुतासिर थिया आहिनि। 3 मिलियन एकड़ ज़मीन पाणी में ॿुॾल आहे। 16,502 घर तबाह थी विया आहिनि। मुतासिरनि खे कैंपनि में रहायो वियो आहे। हिन वक़्तु 30 लख ख़ैमनि ऐं चौपामे माल लाइ मच्छरदानी जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसातुनि में फसलनि, लाइव स्टॉक, मवासिलाती निज़ाम, इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ चैलेंज आहे। बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली असांजी पहिरीं तरजीह आहे। जी नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में हलंदड़ साल मामूल खां वधीक बरसातूं पयूं। बरसातुनि ऐं ॿोॾ में 537 खां वधीक माण्हू फोत थी विया आहिनि। सखर एयरपोर्ट ते वज़ीर आज़म ऐं UN सेक्रेटरी जनरल खे ब्रीफिंग ॾींदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसातुनि सबबि सिंध जा 24 ज़िला सख़्त मुतासिर थिया आहिनि। 3 मिलियन एकड़ ज़मीन पाणी में ॿुॾल आहे। 16,502 घर तबाह थी विया आहिनि। मुतासिरनि खे कैंपनि में रहायो वियो आहे। हिन वक़्तु 30 लख ख़ैमनि ऐं चौपामे माल लाइ मच्छरदानियुनि जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसातुनि में फसलनि, लाइव स्टॉक, मवासिलाती निज़ाम, इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो आहे। मुतासिरनि जी बहाली वॾो चैलेंज आहे। बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली असांजी पहिरीं तरजीह आहे।